ईअं अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो ई उन्हनि जो प्यारो शागिर्द स्टूडियो में मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे ज़रड़ी जलाल। जी हाँ नाज़रीन, तव्हां पितकड़ो जलाल ॿुधो हूंदो, सफ़ा जलाल ॿुधो हूंदो, गरम जलाल ॾिठो हूंदो, तेज़ जलाल ॾिठो हूंदो, पर अॼु ऐं उन्हनि खां सुठा सुहिणा ऐं मज़ेदार कीअं आहियो साईं? तव्हांजी तव्हां असांखे घुराए जेकी हिते असांजी जेकी तव्हां इज़त कई आहे असांजी उहा जो दुनिया ॾिठी ऐं असां ॾाढा तव्हांजा मश्कूर आहियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त मशकूर आहियूं। अच्छा, तव्हां असांखे घुराए ॻाल्हि ई न आहे। बिल्कुलु ज़रड़ी जलाल साहिबु, तव्हां सभ खां पहिरियां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त आख़िर तव्हां इहो ॾंडे वारो राग छो सिखियो, जॾहिं त अॼुकल्ह जदीद दौरु आहे, तव्हां पॉप सिंगर बि थी सघो पिया। मसइलो इहो आहे त हीउ जेको राग आहे मुर्समान राग आहे, हिन करे असां सॼी त मुर्समान। वाह वाह, शाहपुर बि हीअं टंबे जहिड़ा हुजनि। अच्छा, हीअं त पूरो हथु अची थो वञे शाहपुर में। वाह वाह। ऐं पोइ वरी हीउ जेको यकतार आहे असल में असांजी लठ जी जॻह ते इस्तेमालु कंदा। अच्छा, इन झेड़ी में बि कमु काथे झेड़ो थी वञे यार। वाह, हे नंढो कढवाणो टणको थी लठ, यानी चइबो त इहो तव्हांजो जेको राग आहे मुर्समान जो राग आहे। जी, अक्सर इहो तव्हां ॻाईंदा आहियो जॾहिं त तव्हांजी आवाज़ में जेको आलाप हूंदो आहे उन में लज़िश हूंदी आहे। इहा भला छो हूंदी आहे, थोरो असांखे वाज़े करे ॿुधायो। तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो जो तव्हांखे असां सम्झायूं हिकिड़ा ॼट माण्हू त पोइ असां में कहिड़ो फ़र्क़ु थियो। हाणे इहो जेको राग आहे तव्हांखे ख़बर न पवंदी जो तव्हां त हिन राग मां वाक़ुफ़ न आहियो। हे राग असां उहो ॻाईंदा आहियूं हर माण्हू जे लाइ। माण्हू जेकॾहिं पिटारो में वेठो आहे उते असांजी केसट विझे त हुनखे ईअं महसूसु थिए ट्रैक्टर ते वेठो आहे। तव्हांजी जेका सोच आहे न, मां त हैरान थी वियो आहियां तव्हांजी न सोच ते, त केॾी माना तव्हांजी किरियल सोच आहे। वाह वाह, वॾी महिरबानी, ज़बरदस्त यार। पोइ हाणे असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो तव्हां? ही कलाम उस्ताद न मिलंदो बार बार। अफ़ज़ल जे हयातीअ ते कहिड़ो आहे इतबार। मोब मिठा मन ठार कर राज़ी मुझे ॾिसी पंहिंजे महबूब खे चए पियो जहिड़ी थई मस्त जुआनी तेरी आज़ाद जुआनी।